सारी वलवलो हथ हथ में भर जलो माठ में तूफान ऐसी जिंदगी में। सिंध टीवी जी 16वीं सालगिरह ते उन्हनि खे लख लख वधायूं हुजनि ऐं तमामु कमु कंदड़ माण्हू जेको सिंध टीवी सां वाबस्ता आहिनि, सिंध टीवी जी मैनेजमेंट सभिनी खे हिन मुबारकबाद ॾियां थी। सिंध टीवी हमेशह सिंधी माण्हुनि जी जेको आहे गुरबत, हुननि जे मसइलनि ते नज़र रखे थो ऐं हुनखे आला ऐवाननि ताईं हुननि जी आवाज़ पहुचाए थो। हिन जे लाइ हू इलाही मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहिनि ऐं सिंध टीवी जेको आहे पंहिंजे सिंध जे लाइ इहे अहिड़े ई तरीक़े सां कमु कंदो रहे ऐं पंहिंजी जेको सिंधियुनि जी, सिंधी माण्हुनि जी जेको आवाज़ आहे हुनखे अॻिते वधाए ऐं अॻिते हुननि जा मसइला जेको आहिनि हुन ज़रिए सां जेको आहिनि हल थियनि।